से जहयाती माता को गलाया तू छो आयो यो तो मां तो खां पुछण आयो आहियां त तूं कहिड़े हक़ हिसाब सां हिते आस्थाने ते वेठो आहीं। ई मुंहिंजे भाउ करामत जो आस्थानो आहे जेके तो डोंग जाता मारा छॾियो ऐं उनजी ज़मीन ऐं मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठो आहीं। मां तोखे एतिरी आसानी सां अदा मर्यादी मिल्कियत पबाइण कोन ॾींदुसि। कहिड़े मुंहं सां तूं चाचा करामत खे अदा थो चए? जॾहिं हू ज़िंदा हो त हू तोखे इहे चाउठ टिपण बि कोन ॾींदो। हाणे तूं हिन मिल्कियत जो वारिस बणिजी आयो आहीं। खबरदार पीर मोचन, जंहिं पेरनि सां आयो आहीं उन्हनि पेरनि ते वापसि मोटी वञ, न त मां तोखे। खबरदार पीर एहसान, तूं मुंहिंजे भाउ जो कातिल आहीं। तो मिल्कियत जी लालच में जी अदा मर्याद जो खून करायो आहे। मां तोते एफआईआर दाख़िल कराईंदुसि, कोन बच कंदुसि। ॾाढो समो शाहिद आहे त तो पंहिंजे हिसे जी ज़मीन खपाए छॾी हुई। ॾाढे समय के मारण में कहिड़ी देर लॻी? शाहिदी ॾियण खां अॻु में ई ॾाढो समो पूरो थी वेंदो। न रहंदो बास, न वॼंदी बांसुरी। चाचा साईं, मां अव्हां जी इज़त थो कयां, न त ख़ैर मुंहिंजी हिकिड़ी सुहिणी सलाह आहे त जिथां आयो आहीं ओॾां हलियो वञ। मां तोखे ॾिसी रहंदुसि पीर एहसान। कुदरत तोखे अहिड़ो मौक़ो ई कोन ॾींदी। खबरदार नबू, अज मुझे हथां कोन बचंदेड़े तकड़ न कजाए। हाशिम कमदार नबू बंगुल खान सां गदा हथ तां यो छड़ो लाहे छड़। हट्टी परे थी बंगुल। अज नबू कमदार के मुझे हथां केर भी बचाए न तो सके। बंगुल विच में नाच, न तो तू भी कोन बचंदे। तूड़े छा मुते बंदूकड़ी सथी तो करी? मुखेर तो इने समझो आछा वक्त में मार जीवी ते करी बचा बार। मां पे हथे खाली कोन आयो आ। तूड़े छा तो समझी? मुझे होंदे तू कमदार न भूखे मार चंदे। और बंगुल घणो होशियार पान खे न समझ, न त उफट मरी वेंदे। जेकर एडो मुड़स माण्हू ई न त पोइ कर मुकाबलो। ॾिसूं त केर तो मरे केर तो बचे। तूड़े करो हाशिम मुड़स माण्हू आहे, सञाणाए थो गाढ़े बोड़ ते किरिया पिया हो। पाण खे काट खुदा समझो। मां त चवां थो ये हरू भरू जूं बंदूकड़ियूं खयो था वठो। मां पाण कमदार न भूखे तहां ना वठो पियो अचां। जी वीचार तहां खां माफ़ी वठण पियो अचे। तहां वरी बंदूकड़ियूं खणी सचियूं कयूं आहिनि। हाशिम हर कर जिद छॾ, मूंखे माफ़ कर यार, मूंखां गलती थी वई। खबरदार को बि तकड़ न करे। सूबेदार सुखिया, हिन नबू कमदार पीर करामत जी हुशियत मुझी साल के मारियो हो। उन वक्त तो छा कयो? हाशिम तव्हां सब्र कयो, सब्र जो फल मिठो हूंदो आहे। तव्हां सां इंसाफ थींदो। बाक़ी नबू कमदार हिन जी खेस वञे थी वधंदी ऐं मां हिन जी ज़मानत रद्द थो कयां। तव्हां सब्र करे हलिया वञो। सरदार नबो आग भला थई वन ॿ टे ॾींहं ज़िंदगीअ जा वञी गुज़ार। सूबेदार जे करे माफ़ था कयूं। हाशिम भा हल। न दिलावर न, अज मां मरा त भली मरा, पर हिन खे चेहरो कोन छॾींदुसि। न हाशिम भा न न, कंहिंजी ॻाल्हि समझंदो कर। अच हल हाशिम भा हल। बंगुल हाणे हलो, तव्हां बि था किसको हलो। अच जो
तू छा थो समझी मुंहिंजे हूंदे तोखे ईअं मारे वेंदा मां को अक जी मखियां लाहे वेंदा यार बंगुल तुंहिंजी यार वॾी महिरबानी जिंदगी बचाई अथई न त ये ॻाढ़े ॿोड़ खाइण वारा वाक़ई मूंखे अॼु मारे वञनि हा पर चङो जे तो अॼु मुर्ची ॾेखारी पर हाणे ॿुध यार इन्हनि खे मारे छॾियो सुठो आहे यार जान छॾायूं टाइम ते इहे बि धुप थी वेंदा तूं खुटको न कर हलिया हे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे एॾी माई बसरा यो बेगो मूंसां तो प्यार करई इने मूंसां प्यार जा कसम खाधाई दरगाह ते हाणे ठहियो एॾी हा माणी न ॻाल्हाए बेगो कल बे मुंहिंजो हो बेगो अॼु बे मुंहिंजो आ ओ बेगो कल बे मुंहिंजो हो बेगो अॼु बे मुंहिंजो आ तूं हा माणी न ॻाल्हाए बेगो अॼु बे मुंहिंजो आ बेगे हा माणी हाणे बई तव्हां साई पटियो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो सरकार ज़ालुनि खे छेड़े तां 100 साल ई टीप ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे उन करे चुप करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं इहा टी कंदो न त मां कोन छॾींदोसांव आहे बि पूरो कर के वतो मुर्खो जो दाबा थो ॾे पियो ऐं दाबा ॾियणा अथई न त इनखे ॾे इनखे बेगा तू मूंखे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ज़ालुनि जे छेड़े तां 100 साल जी टीप जो ऐलान थी वियो आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पीर मुजन आयो आहे जेको पीर करामत जो भाउ आहे हाणे पीर एहसान जो साह लुकी में फाथो आहे छा पीर मुजन आयो आहे पीर करामत जी मिल्कियत पीर एहसान खां खसण हा बसरा पीर मुजन सही माण्हू न आहे बेगा असांजो छा पीर ॼाणनि मीर ॼाणनि असां ग़रीबनि जो छा चङो हाणे ॿई फछरी न कयो मूंखे मानी खारायो त मां वञा छो हथ बगल दीटा रुंडो मंडो असां तोखे मानी पचाए काकड़े में गिरा ॾियूं वञ पचाए खा बंगुल में हाणे काफ़ी फ़र्क़ु अची वियो आहे ख़बर न आहे अलाए छाजे करे बंगुल ऐं साजिद मूं वटि आया हुआ पर मूं हुननि खे लिफ्ट ई न कराई हीर अहसान साईं तो वटि छो आया चवनि पिया त असां सरदार शाह ज़मान खां माफ़ी वठण था चाहियूं हुननि जी इहा मर्ज़ी हुई त मां हुननि सां गॾु हलां पर मां हुननि सां गॾु न आयुसि हीर अहसान साईं बाबला मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो हरू भरू तव्हां एतिरा बि मासूम न थियो सादा न थियो इन बंगुल ते एतबार करण माना पंहिंजो पाण पंहिंजे पेर ते कुहाड़ी हणण जे बराबरि आहे बाबल साईं जी बादशाही जो केरु घुर्जे बि केरु इहो ख़बर मुल्क में माठार या बाही मरी पयूं न बाबल साईं मुल्क असुल भरियो पियो आहे पीर मुजन पीर एहसान खे धमकियूं ॾिनियूं सरदार साईं असां पीर एहसान जे खिलाफ़ हिकु लफ़्ज़ बि ॿुधण जे लाइ तयार न आहियूं हिन पीर मुजन सां घटि कोन थींदी ठीकु आहे दिलावर ठीकु आहे ही पीर एहसान आहे न हिन ॻाल्हि जो फ़ैसिलो इहो पाण कंदो दिलावर आशिम पीर मुजन लालची माण्हू आहे तव्हां हुननि जो फ़िक्र न कयो मां हुन सां पुॼण लाइक़ु आहियां ठीकु आहे एहसान साईं पीर मुजन जा इरादा ठीक न आहिनि वो असांखे बख़्श न कंदो मिल्क जी लालच में हू तोसां विढ़ंदो मासात थी सघे थो तोखे जानी नुक़सान पहुचाए लोग तो फिक्र न कर सॼी मिल्क जी मां मालिक आहियां ऐं मां वारस आहियां पीर करामत जी पीर मुजन उहो बेदख़ल थियल आहे उहो कीअं वारस थींदो मासात माण्हू मिल्क जी लालच में अलाए छा छा करे छॾींदा आहिनि भा जो वेरी बणिजी वेंदो आहे लोंग तू पंहिंजो फिक्र कर बाक़ी पीर मुजन सां मां पाण मुंहुं ॾींदसि ऐं तू ग़रीब आहीं तू पंहिंजो ख्यालु कर मुंहिंजो ख़ैर आहे मासात शल तोखे गुस्सो वाह न लॻे
एहसान साईं, हिन पीर मुजन जी अख करड़ी आहे, इहो कॾहिं बि कोन मुड़ंदो। दिलावर, जेकॾहिं विढ़ंदो त विढ़ंदासूंसि। पीर एहसान साईं, उनखे रुगो हिकिड़ो दफ़ो असांजा हथ लॻी विया न, त इहा सॼी मिल्कियत विसरी वेंदसि। हाशिम, पीर मुजन आयो आहे दाव चुटण, पर मां चाचा करामत जी मिल्कियत मां हिकिड़ो भितर खणण कोन ॾींदोमांसि, छो त इहा मिल्कियत रेशम जी आहे, रेशम जी। एहसान, अॼु तूं कोन बचंदे। अरे जेकॾहिं पीअण जी हिम्मत न अथव त अचो छो था भाड़िया कंहिं जाइ जा। बाबा बनीअ ते कोन वेंदो छा? बस अम्मा, थोड़ी कमजोरी थी पई आहे, हुन करे गोडन में सूर आहे, हलन जहिड़ो न आहियां, तंहिंजे करे बनी ते कोन थो वञा। बाबा काठियूं बि ख़तम थी वियूं आहिनि, जेकॾहिं बनीअ ते हलो हा त मां बि तव्हां सां गॾु हलां हा। बाबा तव्हां कुझु बनीअ ते कमु करे वठो हा, तेसि ताईं मां काठियुनि जो भाकुर करे वठां हा। मीरा जी, तूं काठियुनि जो फिक्र न कर, मां ॿिए कंहिंखे चवां थो, हू काठियूं करे ईंदो, उनखे 2 टे रुपया ॾेई छॾींदासीं। न बाबा, इहे 2 टे रुपया बि ख़र्च छो कयूं, अॻ में घर में पैसो कोन्हे, मां वञां थी बनीअ ते ऐं मोट ते काठियुनि जो भाकुर बि कयूं ईंदसि। ठीकु आहे मां, तूं काठियूं करे अच त मां डॉक्टर खां दवा वठी। हा न बाबा, इन करे त चयमि, घर में आहिनि 200-300 रुपया, जेकॾहिं उहे बि बेगे खे ॾेई छॾे हा त तुंहिंजो इलाज कीअं थिए हा? जेका तुंहिंजी मर्ज़ी आहे मां। चङो बाबा, मां वञां थी बनीअ ते, तुंहिंजा कपिड़ा धोई इस्त्री करे अंदर रखिया अथमि, उहे मटाए डॉक्टर ॾांहुं थी अचिजांइ। कोशिशि कयां थो मां, कपिड़ा मटाए डॉक्टर खां दवा वठी ईंदुसि। चङो बाबा। अल्लाह अमान में रखंदो। अमरा विच में न अचनो आहे न, पीर एहसान खे राति मारे इनजी ज़मीन हासिल कयां, पर इहे विच में अलाए केरु अची विया जिन एहसान खे बचाए वरितो। मुजन साईं, हाशिम में दिलावर वारा हुया ऐं शाह ज़मान जा ख़ासि माण्हू आहिनि। मुजन साईं, हाशिम ऐं दिलावर विच में टंग अड़ाए सुठो नाहे कयो। पोइ त मां पीर एहसान खे बाद में ॾिसुसि, पहिरियां इन्हनि ॾाढनि मुड़ुसनि जो कंधु झुकाईंदुसि। मां इन्हनि हाशिम ऐं दिलावर वारनि खे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो हमेशह लाइ यादि रखंदा। मुजन साईं, ॿई हमरा ॾाढा ख़तरनाक आहिनि ऐं सरदार शाह ज़मान जा बाज़ू आहिनि,
इन्हनि में हथ सोची समझी ॾिजो। लाउती मूंखे तो घटि सम्झो आहे छा? ॾिस चवां मां हिननि जा कहिड़ो तो असर कयां। अचो वियो गाॾी में। पुट घर वारी ज़मीन जी का वार नथी ॾेई या कान नथी ॾेई? मूंखे त घणो टाइम थियो मां त वियो ई न आहियां। बसि बाबा साईं, कमदार पहुते हाल वाल ॾींदो आहे, बाक़ी ॿियो कुल ख़ैर। बाबा ख़बर बि अथई हे कमदार मुंशी तारावा अधु त मिल्कत पाण खाई वेंदा, असांखे ॼण छा था? हाणे फसल रही आहे, मां चवां थो तूं चकर ॾेई अच। पर बाबा साईं रोशनी हिते आहे, मां कीअं थर हलियो वञा? अरे चरिया हाली खन में रोशनी जो नालो ई न वठ। जे शहमीर खे ख़बर पई न त ठहियल कम असांजो रही वेंदो। पर बाबा साईं तव्हां त सरदार शाह ज़मान न वञो ई कोन था, जेकॾहिं मां भलियो वियुसि त पोइ कुझु बि कोन थींदो। मां सरदार सां राह रसम वधाए छॾींदुसि। मां सरदार शाह ज़मान ॾे वेंदुसि, तुंहिंजे करे इहो ज़हर बि पीअंदुसि। छा कयां? ठीकु आहे बाबा साईं, मां तमामु जल्द ओॾां हलियो वेंदुसि। मुंशी कमदार खां हिसाब किताब वठी मोटी ईंदुसि। हा ईअं को कल्याण कर, का तूं मुर्सी कर। अॻे त यार मां अकेलो हूंदो। साची पुट हाणे तूं अची वियो, को तूं ई कम खे पट। ठीकु आहे बाबा साईं, मां वञां। मुजन साईं हिकिड़ो मिंट गाॾी ते बीहारियो। छो लाउती? मुजन साईं इहा जेका छोकिरी साम्हूं काठी खई पियो वञे न, इहा हाशिम जी भाइटी ऐं दिलावर जी मंग अथव। हाँ लाउती पक्का अथई? रस्तो तुंहिंजो पीउ जो आहे छा? विच वटि वञी जी रस्तो तुझे पीउ जो बि नाहे जो दाबा थो ॾी। तमीज़ सां ॻाल्हा। तो जड़न छिड़वागन सां ॻाल्हाइण मूंखे ईंदो आहे। जेकॾहिं पंहिंजी इज़त प्यारी अथई न त हलियो वञ तां। बस कर, वधीक न ॻाल्हाए। हाणे ॾिसो छा था? खड़ो थिए गाॾी में। हले हले ॿुधायां त पीउ मुंजन छा आहे। मां चवां थी छॾियो मूंखे। बस कर हले। वॾा छा ॻाल्हि आहे? एॾो परेशान छो थियो आहीं? हाशिम मीरा घर न आहे मोटी। छा? हा सुबुह खां मीरा वई आहे काठियूं करण, अञा ताईं न आहे मोटी। पर वॾा अकेली वई छो? घर में काठियूं कोन हुयूं, सो अकेली निकिरी पई। वॾा तो हुनखे अकेलो छॾियो छो? हाशिम मां छा करियां, मां कमकार जहिड़ो होस कोन, उन करे उहा अकेली निकिरी वई। वॾा पर तो मीरा खे अकेलो छॾियो छो? ॾिसी बि थो त असांजूं दुश्मनियूं लॻियूं पियूं न, ऐं तो अकेलो मीरा खे छॾे ॾिनो। पर तूं केॾां थो वञी? मां वञा थो मीरा खे ॻोल्हण। ॾिसां त सही उहा वई केॾां। वॾा तो त हुनखे लापरवाह करे छॾियो आहे।
मीरा, वो मीरा, मीरा। हाशिम भाउ छा थियो आहे? तूं एॾो परेशान छो थो लॻी? दिलावर, मीरा लाइ काॾे निकिरी वई आहे, लभे नथी। हाशिम भाउ, मूंखे लॻे थो त काठियुनि ते वई हूंदी। हेॾां अच। हाशिम भाउ, मूंखे लॻे थो त मीरा अगवा थी वई आहे। या अल्लाह, मूंखे कहिड़े गुनाह जी सज़ा ॾेई रहियो हुई? ही ज़ालिम दुनिया वारा मूंखे जीअण छो नथा ॾियनि? या अल्लाह, हिन ज़ालिम दुनिया वारनि जो मूं छा बिगाड़ियो आहे? जेकॾहिं असां ग़रीबनि खे जीअण जो को हक़ न आहे त मुंहिंजा मालिक मूंखे मारे छॾ मूंखे। छो त हाणे कहिड़ो गंद खणी जीअंदुसि? दिलावर, मूंखे मरणु खपे, मां ज़िंदा रहणु नथो चाहियां। तेकरे मौत ही मुझे ला भलो आहे। न हाशिम भाउ, न मारींदासीं त असां उन्हनि कमीननि खे, जिन कमीननि इंसाननि असांजे नंगनि में हथ विधा आहिनि। बचो है तो छॾ मूंखे, हथियार मां हथ कढ दिलावर, छा त मां जी कोन सघंदुसि। होश कर हाशिम भाउ, होश कर। हाशिम भाउ, जेकॾहिं न तो ख़ुदकुशी करे छॾी त मीरा खे केरु बचाईंदो? मुंहिंजा भाउ, मीरा, उहा मीरा हाशिम भाउ जेका तुंहिंजे इंतज़ार में दरवाज़े में अखियूं विझी वेठी हूंदी। हाशिम भाउ, छा तूं उन मीरा खे मायूस कंदे?